जी हाँ, सिंध जे बेटन ते वलार कारूजर जबल जी वढकुट ख़िलाफ़ कंदकोट खां कराची ताईं क़ौमी अवामी तहरीक जे मोहब्बत सिंध सुजागी मार्च जॾहिं अयाज़ लतीफ़ पलीचो जी क़यादत में सकरन पहुतो त उते सवे माण्हुनि समाजी सियासी अॻुवान कारकुननि शहरिन उन जो गुलाब जे गुलनि खे वरका कई वई। सिंध जे बेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर हुजे उपचारींदड़ नारनि सां मार्च मर्दनि सां गॾु औरतूं ऐं ॿारड़ा बि सवे तइदाद में मौजूदु हुआ। जस्कम SUP STP नवाज़ लीग ऐं ॿियनि समाजी तंज़ीमुनि तरफ़ां पिणु शानदार आदर भाउ कयो वियो। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीचो ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत गठजोड़ ज़रिए सिंध जे बेटनि जो सौदो करणु चाहिनि था। सिंध जा अवाम बेटनि ते कारूजर जबल सौदो ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़े खे नाकाम बणाए छॾींदो। सिंध जा वसीला सिंध जे अवाम जा आहिनि। उन्हनि वसीलनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण लाइ औरतूं ॿार नियाणियूं ॿुढड़ा जवान सभु रस्तनि ते निकितल आहिनि। सिंध जे इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। इमरान ख़ान खे लड़काईंदे चयो त सिंध जे बेटनि जबलनि दरियाहनि ऐं ॿियनि वसीलनि ते कंहिंखे बि कब्ज़ो करणु न ॾींदासीं ऐं सिंध जे विरहाङे वारी साज़िश खे हर सित ते नाकाम बणाईंदासीं। जी